नाज़रीन, बुलेटिन के आगाज़ में अवां के ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं। इलेक्शन कमीशन पारां मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो 21 अगस्त ताईं मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं नाज़रीन, इलेक्शन कमीशन ज़रिए जो चवणु आहे त मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जी पोलिंग 24 जुलाई बदिरां 21 अगस्त ते थींदी। इम्कानी तेज़ बरसातुनि सबबि 24 जुलाई ते थियल मकानी चूंडूं मुलतवी कयूं वेयूं आहिनि। इलेक्शन कमीशन पारां मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो 21 अगस्त ताईं मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां इलेक्शन कमीशन ज़रिए ॼाणायो आहे त मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जी पोलिंग 24 जुलाई बदिरां 21 अगस्त ते थींदी। इम्कानी तेज़ बरसातुनि सबबि 24 जुलाई ते थियल मकानी चूंडूं मुलतवी कयूं वेयूं आहिनि। सिंध हुकूमत बि सिफ़ारिश कई त तेज़ बरसातुनि दौरान अवाम वोट ॾियण लाइ कीअं निकिरंदो। तव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन, इलेक्शन कमीशन पारां मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो 21 अगस्त ताईं मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो आहे। इलेक्शन कमीशन ज़रिए ॼाणायो आहे त मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जी पोलिंग 24 जुलाई बदिरां 21 अगस्त ते थींदी। तफ़सील मालूम कयूं था अयाज़ बिरोही खां। जी अयाज़ बिरोही, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा, सिंध में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो हुयो ऐं जंहिंमें सिंध जे 2 डिवीज़न कराची हैदराबाद जे 16 ज़िलनि में 24 जुलाई ते इहा पोलिंग थियणी हुई। हाणे जेको आहे इलेक्शन कमीशन मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो ते जेका पोलिंग आयो आहे 21 अगस्त ताईं मुलतवी करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। इलेक्शन कमीशन ज़रिए जो चवणु आहे त हाणे जेके मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो आहे जी पोलिंग 21 अगस्त ते थींदी। इलेक्शन कमीशन ज़रिए जो चवणु आहे त सावणी जी बरसातुनि सबबि 24 जुलाई ते रिथियल जेके मकानी चूंडुनि जी पोलिंग आहे उहा मुलतवी कई वई आहे ऐं सिंध हुकूमत पिणु इन हवाले सां सिफ़ारिशूं कयूं त तेज़ बरसातुनि में अवाम वोट ॾियण लाइ न निकिरी सघंदो ऐं सिंध जा जेके कुझु ज़िला अहिड़ा आहिनि जिते बरसात सबबि ॿोॾ वारी सूरत हाल पैदा थियण जो इम्कान आहे। उन करे चूंडूं जेके आहिनि उहे मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां इलेक्शन कमीशन ज़रिए जो चवणु आहे त सुबुह ताईं चूंडूं मुलतवी करण जे हवाले सां नोटिफिकेशन जेको आहे उहो बि जारी थी वेंदो। इन हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त सिंध में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले ते पोलिंग जेका आहे उहा 24 जुलाई ते थियणी हुई। सिंध जे 2 डिवीज़न कराची हैदराबाद जे 16 ज़िलनि में 20 जुलाई ते चूंडूं थियणियूं ऐं ॿिए मरहले में सिंध जे 16 ज़िलनि में 20,000 खां वधीक जेके उम्मीदवार आहिनि उहे हिसो वठी रहिया आहिनि, जिन जा फॉर्म जेके आहिनि उहे बहाल थियल आहिनि। उन खां अलावा 500 खां वधीक जेके उम्मीदवार आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अयाज़ बिरोही तफ़सील ॾियण लाइ।